लाइ चई सघिजे थो त उन्हनि लाइ गैर मौजूद हुई ऐं अॼु जॾहिं हू मौजूदु न आहे तॾहिं उनजी गैर मौजूदगी जो सोचे बि ख़ासि तौर ते उहे जेके फ़हमीदा खे सुञाणनि था उहे तसवर बि नथा करे सघनि त उन्हनि जो जेको नुक़सानु थियो आहे उहो ज़ाती नुक़सानु केॾो आहे ऐं इज्तिमाही नुक़सानु केॾो आहे। मुंहिंजे ख़्याल में इहा कथ लॻाइण ॾाढी मुश्किल आहे छाकाणि त उहा औरत जंहिंजो नालो फ़हमीदा रियाज़ आहे उहा जेका असां हिते जेके बि वेठा आहियूं उन्हनि मां घणनि जे दिलनि खे घणनि जी अखियुनि खे घणो वेझी उहा औरत जंहिं पंहिंजे लाइ मुख़्तलिफ़ उनवान ॻोल्हिया ख़बर न आहे दुनिया उन खां पोइ उनखे कीअं यादि करे हुन पंहिंजो पाण खे कॾहिं चयो ज़ने नापाक, कॾहिं चयो मिट्टी की मूरत, कॾहिं चयईं नूरो नार का संगम, कॾहिं चयईं आदमी की महबूबा, कॾहिं चयईं जबर और खौफ की दुख्तर, पर कॾहिं चयईं बदन दरींदा औरत। पर मूंखे जेको उनजे लाइ उनवान वणे थो ऐं जेको हिते बि लिखियलु आहे त मादर ख़ुदावंदी इश्क आशना औरत, लज़त आशना औरत। ऐं उहा औरत जेका इश्क आशना औरत आहे, वसल आशना औरत आहे, उहा औरत अॼु जे समाज में भी ममनूअ औरत आहे। ऐं मूंखे उन औरत जे ममनूअ टाइटल सां तमामु घणी मोहबत आहे छाकाणि त अॼु जॾहिं असां उनखे यादि करे रहिया आहियूं तॾहिं बि उन ममनूअ औरत जा रस्ता घणा आसान थींदे नज़र नथा अचनि। जेतोणीकि उनजे ख़्वाब में जेको फ़हमीदा औरत लाइ थिए ॾिठो ऐं औरत खे जॾहिं औरत जी एक्टिविटी खे बयानु थिए कया उहा औरत जंहिंखे ज़माने ते बयानु कयो त उनखे गुनाहगार औरत थे चयो ऐं ज़माने ते यादि कयो ज़ने नापाक औरत थे चयो। पर उन औरत जी एक्टिविटी खे जेके किशोर नाई बुरी औरत लिखियो हुयो उन औरत खे उनजी एक्टिविटी खे फ़हमीदा जॾहिं लिखियो उनखे लिखियईं उनजे अंदाज़ में उनजी ज़िंदगी खे तशबीह ॾिनई त एक सदाए मस्ताना, एक रक़्स रिंदाना, मादर ख़ुदाबंदी खे असां यादि करे रहिया आहियूं ऐं मादर ख़ुदाबंदी जेका अॼु बि जॾहिं असां उनखे यादि था कयूं तॾहिं उहा किथे उनजे ई लफ़्ज़नि में मसलातनि सां हमबिस्तर आहे। कॾहिं ज़ाफ़ और यास जी मादर बि आहे कॾहिं जबर खौफ जी दुख्तर बि लिखे सघे। पर उन वक़्त लाइ चयो मेरी रूह सीधी है, तुम इसे टेढ़े सांचे में कैसे सुनो सकते हो। उन सीधी रूह जी तमाम स्टेट फॉरवर्ड तमाम जुरतमंदाना ख़ातून फ़हमीदा रियाज़ खे अॼु असां यादि करे रहिया आहियूं ऐं उनखे यादि करण लाइ जेके हिते कई आया आहियूं मां उन्हनि मां दावत ॾींदसि ख़ासि तौर ते इन अल्फाज़नि मां दावत ॾींदसि जेके उनजा आख़िरी ॾियारा हुया फ़हमीदा जा त मूं चयो त फ़हमीदा ऐं उन्हनि आख़िरी ॾियारनि में संदसि भेण नजमा जेका पिणु हिन हैदराबाद जी ॼाई हैदराबाद जी रहंदड़ नजमा बशीर चांडियो ऐं नजमा जंहिंजे मुड़ुस जी वफ़ात नजमा मंज़ूर चांडियो जंहिंजे मुड़ुस जी एक्सीडेंट में वफ़ात थी हुई ऐं मूं तॾहिं खेसि ॾिनो हुयो त फ्रैक्चर हॾियनि सां पंहिंजे ॿाहनि सां हू फ़हमीदा जी कीअं ख़िदमत करे रही हुई जीअं हिकु ॿार जी ख़िदमत करे रही थी ऐं जॾहिं फ़हमीदा
मोकलाए वही तॾहिं चई तो फहमीदा तुम्हारे लिए तो मैंने अपने शौहर का भी दुख नहीं किया, अब तुम चली गई हो, अब मैं दोनों का दुख साथ में मनाऊंगी। मां नजमा खे दावत ॾींदसि, नजमा अचे स्टेज ते वेहे असां सां गॾु। नजमा जंहिंखे ॾाढो संभालियो ऐं आख़िरी ॾींहं ताईं नजमा लाहौर में बि संदसि कई। नजमा खां पोइ मां सॾु कंदसि अतिया दाऊद खे, नुज़रत शीरी खे, मुजाहिद बरेलवी खे, मां दावत ॾींदसि सहर भट्टी खे, ताज जोया साहब के, अली आकाश के। मुझे लाइ फहमीदा ते ॻाल्हाइणु ॾाढो ॾुखियो हुयो ऐं फहमीदा जी मोकिलायो। मूंखे एजन दोस्तनि घणो चयो त मूंखे फहमीदा लाइ लिखणु खपे ऐं उन वक़्तु पुछियो त फहमीदा लाइ हींअर मां लिखी न करे नथी सघां जो फहमीदा जो वञणु मूंखे पंहिंजो ज़ाती ॾुख थो महसूसु थिए ऐं मां हुन ज़ाती ॾुख मां जीअं ॿाहिरि अचां त थी सघे थो मां वधीक तफ़सील सां लिखी सघां ऐं मां वधीक तफ़सील सां ॻाल्हाए सघां ऐं मां फहमीदा ते ॻाल्हाए सघां, छाकाणि त मूंखे हीअं महसूसु थो थिए त जेको बि मां फहमीदा लाइ ॻाल्हाईंदसि मां उन ई रेफरेंस में ॻाल्हाईंदसि जंहिं रेफरेंस में मूं फहमीदा खे ॾिठो आहे या मुंहिंजी फहमीदा सां सोबत रही या मुलाक़ात रही। मुंहिंजे लाइ ॾाढो ॾुखियो हुयो, तंहिंजे करे मां कुछ लफ़्ज़ लिखिया जेके मां बाद में पढ़ंदसि, शायदि मां हींअर पढ़ी न सघां, पर फहमीदा चयो त आंसू और हंसी का कोई तारुफ नहीं होता। फहमीदा लिखो हुयो, ना आती जाती सोचों का कोई दिबाचा होता है, आदमी का आदमी से क्या तारुफ, वो तो हमजाद है क्योंकि वो हमारा हम असर है। वरी लिखियो है अदब में दाखिली और खारजी मौज़ूआत की हदबंदियों का रुझान आम है, लेकिन क्या अंदरूने ज़ात खुद खारिज का खुला हुआ पेकर नहीं, दरहकीकत खारिज और अंदरूने ज़ात की हद फासिल मुसलसल तय है। पोइ आख़िर में हुन बि पंहिंजी ज़ात खे, पंहिंजी ज़ात जी तन्हाई खे, पंहिंजी ज़ात जी मायूसी खे पूरे समाज सां गॾींदे हुन लिखियो हुयो त हिजर के और तन्हाई के आंसुओं का धारा अंदरूनी ज़ात से नहीं होता, ज़ात के चारों और बिखरे हुए संगीन हालात से टूटता है। आदमी की खुशी उसकी ज़रूरतों की तकमील से है और उसके मुकम्मल वजूद की आसूदगी से है। छा चइजे त फहमीदा आसूदा वजूद जी कहानी आहे या फहमीदा नातकमील ख़्वाब जो किस्सो आहे, पर मां फहमीदा ते ॻाल्हाइण लाइ अली आकाश खे दावत ॾींदसि त अली आकाश अचे ऐं ॿ लफ़्ज़ बल्कि मां इहे चवंदसि त असांजी मुंहिंजे दौर जी उन अहिड़ी लिखंदड़ ख़ातून ते ॻाल्हाए जंहिंखे मूं आख़िरी ॾींहं ताईं पढ़ंदे ॾिठो, किताब सां, इल्म सां ऐं लिखण सां हुनजो रिश्तो कॾहिं न पहुचंदो। अली आकाश। वॾी महिरबानी अमर। हाँ, सही ॻाल्हि कई त फहमीदा रियाज़ जहिड़ी औरत ऐं हुनजी बहादुर हिकिड़ी बेताब औरत ऐं पाकिस्तानी मुआशरे लाइ, हिन मुल्क जे मुआशरे लाइ वाक़ई हिकु अहिड़ी औरत हुई जेका उन्हनि खां हज़म न पई थी सघे ऐं अहिड़ो अहसासु बि हुनखे हो। ऐं पंहिंजे हिकिड़े इंटरव्यू में बि हुन अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि कई
त जॾहिं लंडन में हिकु अख़बार जे लाइ हुन नूनमीम राशिद खां हिकु इंटरव्यू पे वरितो, तॾहिं हुननि हिकु सुवालु पुछो जंहिंजे जवाब में नूनमीम राशिद जो कहिड़े उन दौर जे वॾे शाइर फामीदा रियाज़ खे इहो चयो त तूं किथे पाकिस्तानी एजेंट त न आहे, इहा मूंखे न ॻाल्हि पाण थी आहे। ऐं ॿिए पासे हिंदुस्तान में हू जलावत ॾेई में रही 7 साल खनि रही हुते, जंहिंजे करे पाकिस्तानी सदाई हुनखे हिंदुस्तानी एजेंट सम्झंदा रहिया। ऐं सिंध जे बारे में ऐं सिंध जे हक़नि जे बारे में ॻाल्हाइण जे करे सिंध मुहाजिर हुनखे सिंधी जो हुअण जो लेबल लॻाईंदा रहिया। मुहाजिर सिंधी वरी हुनखे मुहाजिर सम्झण लॻा। इन इहे जेके पोइ ॻाल्हियूं, पर फामीदा रियाज़ जी शख़्सियत उन सॼे कम्यूनलिज़म खां, उन सॼी फिरके वारियत खां मथां ई औरत हुई। हुन उहो कुझु चयो ऐं लिखियो जेको हुन चवणु चाहियो हो। सो मूं 5-4 लफ़्ज़ लिखिया आहिनि फामीदा रियाज़ जे बारे में जेके आउं पढ़ण था। फामीदा रियाज़ सां मुंहिंजो केॾो तारुफ़ घणो अॻे हल्का मेरी ज़ंजीर का वसीले थियो हो। तोड़े जो उहो हिकु जुज़वी तारुफ़ हो। मूं उहो किताबु पढ़ी इहो भायो हो त शेख हयात जी शाइरीअ खे उर्दूअ में तर्जुमे क़दुरु हिन शाइरा में अदबी ख़ूबियूं मौजूदु आहिनि। हिकु इल्मु उरूज़ जे बारीकियुनि जी ॼाण, छंद विद्या जे इस्तेमाल ते कमाल ऐं ॿोलीअ ते पहुच। उर्दू ॿोली बि उहा जेका निश्चयबार हिंदुस्तानी ॿोली आहे जंहिं ते फारसी जो घणो असरु न आहे। हुन अयाज़ जे चूंड शाइरीअ जे दर्जे में हिंदुस्तान जे बहिराणियुनि जे मुहावरे ऐं शब्द भंडार खे सुहिणे नमूने वाहिपे में आंदो आहे। उहो किताबु हिकु तरह सां हिंदुस्तानी ॿोलियुनि जे अलॻि अलॻि लहजनि में मौजूदु असीं लफ़्ज़नि जो तारुफ़ हो ऐं आहे। हूअ मूंखे लॻंदो आहे त हूअ ईरानी शाइरा फरोज़ाद जहिड़ी हुई, जंहिं ईरानी समाज जे अशराफिया में सनफ़ी सवाल खे ऊचे आवाज़ में उभारियो त माण्हू छिरक भरे हुन ॾांहुं ॾिठो ऐं हुन लाइ पंहिंजे अणमणत जो इज़हार कयो। इन करे जो उहो हिकु निस्वानी आवाज़ हो। फरोज़ाद लिखियो, हिकु बख में, हिकु गरम ऐं साड़ींदड़ बख में मूं गुनाह कयो, लस्त भरियो भरपूर गुनाह, मूं गुनाह कयो काहूं जे घेरे में, काहूं जेके गरम इंतकाम वठंदड़ ऐं सगारियूं। साॻे नमूने फामीदा रियाज़ उर्दू हल्कनि में पंहिंजे किताब पत्थर की ज़बान वसीले छिरक पैदा कयो ऐं माण्हुनि अचरज विझा हुन ॾांहुं ॾिठो। और उन हिन तरह अब सो जाओ और अपने हाथ को मेरे हाथ में रहने दो। पर बदन दरीदा ताईं पहुचंदे हूअ पंहिंजी निस्वानी ख़ुदशनासीअ जे ओज ते रसी चुकी। हुन लिखियो, ज़बानों के रस्मे ये कैसी महक है, ज़बानों के रस्मे ये कैसी महक है, ये बोसा कि जिसमें मोहब्बत की सहबा की उड़ती है खुशबू, ये बदमस्त खुशबू जो गहरा गुनूदा नशा ला रही है, ये कैसा नशा है। उन किताब में उन फेमिनिस्ट पस मंज़र में गुड़िया, मुकाबला हुसन जहिड़ा बेबाक नज़्म लिखिया, पर संदस नज़्म वो एक ज़ने पाक है बेमिसाल। ऐं वो हिन तरह, वो एक ज़ने नापाक है बहते लहू की कैद में, गर्दिश में वाहो साल की दहती हवस की आग में, जायद इब्लीस थी चलती उसी की चाह में, इस मंजिले मोहूम को जिसका नशा पैदा नहीं, संगम वो नूरो नार का जिसका पता मिलता नहीं, उबले लहू के जोश से पिस्तान उसके फट गए और फट चुके, हर नोक के खारे राह से बंदे लहम सब कट चुके, उसके बदन की शर्म पर तकदीर का साया नहीं, लेकिन खुदाए बहर बर ऐसा कभी देखा नहीं, फरमान तेरे सब रवा, हाँ इस ज़ने नापाक के लब पर नहीं कोई दुआ, सर पर कोई सजदा नहीं। उर्दू शायरी में
औरत मौजूद हुई। उहा वली दखनी खां वठी हसरत मोहानी ऐं हसरत मोहानी खां अख्तर शीरानी ताईं का महबूब मखलूक हुई जंहिंजी सरापा निगारी कई वेंदी हुई। संदसि बदन जे ज़ावियनि खे मापियो ऐं तोड़ियो वेंदो हो। जंहिंजे पेचदार ज़ुल्फ़नि ऐं कारियुनि कजरनि अखियुनि जी ऊंदहि ते इज़हारियो वेंदो हो। पर हामिदा रियाज़ अहिड़ी शाइरा हुई जंहिं औरत खे शाइरीअ में औरत खे हिकु शाइराणे मौज़ू मां ॿाहिरि कढी उनखे ज़ुबान ॾिनी, जंहिं हुनखे ॻाल्हाइणु सेखारियो। ऐं उन जी औरत जॾहिं फामिदा रियाज़ मज़ा ॻाल्हायो त हुन हीअं ॻाल्हायो, ये कैसी लज्जत से जिस्म शल हो रहा है मेरा, ये कैसी लज्जत से जिस्म शल हो रहा है मेरा, ये क्या मजा है कि जिससे है उज़्व बोझल, ये कैफ क्या है कि सांस रुक रुक के आ रहा है, ये मेरी आंखों में कैसी शहवत भरे अंधेरे उतर रहे। या कोई फामिदा रियाज़ जे पंहिंजे अंदर जी औरत खे बेहिजाब नमूने इज़हारियो ऐं उहा औरत खीचे थी, लोचे थी ऐं जेको कुझु महसूसु करे थी उहो वॾे बेबाक नमूने चई ॾिए। मर्दाने समाज लाइ हूअ अणवरद इन करे बि रही जो हिन मुल्क जे समाज में कंहिंखे इहा उमेद न हुई त का औरत बि अहिड़ियूं बोल्ड ॻाल्हियूं करे सघे। फामिदा खां अॻु में मर्द शाइर औरत जे बारे में ॻाल्हियूं करे उन मां लस्त वठंदा हुआ। पर फामिदा ॿुधायो औरत रुॻो माशूक़ा न आहे, उहा आशिक़ बि आहे ऐं उहा इश्क में अहिड़नि ई जज़्बनि जी धयाणी आहे जहिड़ा जज़्बा मर्द रखनि था। अहिड़ी तरह फामिदा रियाज़ पंहिंजे अहिड़े इज़हार जे करे उर्दू शाइरीअ जी कहिड़ी बेबाक बहादुर ऐं फेमिनिस्ट शाइरा बणिजी वई। हुन तोड़े किश्वर लाही उर्दू शाइरीअ खे गैर मामूली नमूने तब्दील कयो। उन में निस्वानियत जे आवाज़ खे भरपूर नमूने शामिल कयो जेको अॻे कॾहिं बि मौजूदु न हो। पर एॾे वॾे कंट्रीब्यूशन खां पोइ बि फामिदा रियाज़ तोड़े किश्वर लाही खे उहो दर्जो न मिली सघियो जेको उर्दू हल्कनि में मर्द शाइरनि खे मिली सघियो आहे या ॾिनो वियो आहे। असल में उर्दू जहिड़े सफ़ी लिहाज़ खां सख़्तु ऐं बंदि समाज में अञा ताईं फेमिनिज़म खे पूरी तरह क़बूल न कयो वियो आहे। महदूद हद ताईं हुनखे स्पेस ॾिनो वियो आहे पर वॾे पैमाने ते क़बूलियत ऐं मञता खां अञा ताईं फेमिनिस्ट लिटरेचर घणो परे बीठो आहे। फामिदा रियाज़ मुल्क जे तरक़ी पसंदि तहरीक सां सलाहियल रही। तबक़ाती छिकतार खां आजो समाज संदसि आदर्श हो। उहा सियासी तरह घणी सरगर्म रही। मुल्क जी कामरेड लॾे सां संदसि वेझा लॻापा हुआ। हुन ॿी शादी बि सिंधी कामरेड ज़फ़र ॼण सां कई। पंहिंजनि तरक़ी पसंदि ख़्यालनि जे इज़हार जे करे उहो पुटे तोड़े ज़िया जे बादशाहनि लाइ हिकु ललकार बणियल रही। संदसि किताब धूप ऐं क्या तुम पूरा चांद न देखोगे इन ॾिस में अहम आहे। धूप किताब भुटे जे ज़माने में छपियो। संदसि नज़्म बलोचिस्तान पर फौजकशी ही 23 मार्च 1974 शेख मुजीब जे हवाले खां नज़्म अकेला कमरा अहम आहिनि। इन नज़्म में हुन हिन तरह लिखियो, चुप चुप करे तमाशा, चुप चुप करे तमाशा और चुप चुप सुने कहानी, फिर फौज के बूट तले बंगाल की घायल धरती और देश के सब चोरों को अनपिटे हुए मोहरों को फिर जश्न मनाते देखें, शहनाई बजाते देखें। कुछ जी सा मितलाता है और यही ख्याल आता है कमरे में बड़ी घुटन है, एक दबी दबी उलझन है। पर इन किताब में संदसि नज़्म सिंध में ध्यानु छिकाईंदड़ आहे जंहिंमें फामिदा रियाज़ सिंध जे गबरू सां मुखातिब आहे ऐं हुनखे पंहिंजे हालतुनि खां बाख़बर करे थी ऐं हुनखे शऊर ॾिए थी। गाड़ी दलदल फड़क रही है, गाड़ी दलदल फड़क रही है जैसे कच्ची कोक से उगता मांस, सांप के जन्म में सिंधी गबरू तेरा मुखड़ा लाल, काली आंखें हो।
ये नज़्म जो वक़्तु हले थो धूप किताब में फ़हमीदा रियाज़ पंहिंजे फ़िक्र जे उरूज ते हुई हुन तंहिं ज़माने जी जमहूरी हुकूमत जे पॉलिसियुनि सां इख़्तिलाफ़ रखियो। इन किताब में संदसि नज़्म महाजत उन रोटी कपड़ा और मकान पिणु अहम आहिनि पर संदसि किताब तू पूरा चांद न देखेगा उहो किताबु आहे जेको ज़िया शाही लाइ ललकार बणियो ऐं इन किताब जी शाइरी जे करे खेसि जलावतनी भोगणी पई ऐं हुन पंहिंजे वर समेत भारत में 7 वरिया जलावतनी में गुज़ारिया। उन जी जलावतनी दौरान संदसि जवान पुट बि हादसे में गुज़ारे वियो जंहिंजी यादि में हुन किताब तुम कबीर लिखियो जेको ऑक्सफोर्ड प्रेस पारां ताज़ो ई छपायो वियो आहे। फ़हमीदा रियाज़ पंहिंजे पाण खे फ़ख़ुर सां सिंधन सॾाईंदी हुई ऐं हुन खां जॾहिं बि पुछियो वियो त छा उहो महाजर आहे त उहो जवाबु ॾींदी हुई त असीं भारत खां सिंध ज़रूरु आया हुआसीं पर उहो वक़्तु विरहाङे खां 2 ॾहाका अॻु जो हो जॾहिं संदसि वालिद खे हैदराबाद नौकिरीअ जे साॻे हैदराबाद अची आबाद थियणो पियो हो। हुन सिंध जी मोहबत में चयो इस्लामाबाद के कूफे से में सिंध मदीने आई। फेमिनिज़म तरक़ी पसंद तहरीक आमरत सां टकराव फ़हमीदा रियाज़ जी शख़्सियत जा अहम पासा हुआ। संदसि शाइरी जा बि अहम मुहरक हुआ पर हाणे हूअ पंहिंजे कम ऐं कॉन्ट्रीब्यूशन जे लिहाज़ खां हिकु गैर मामूली हवालो बणिजी वई आहे जंहिं ते नंढे खंड जी अदबी दुनिया खे सदाईं फ़ख़्रु रहंदो। महिरबानी।